गढ़ी खैरू में एसएसपी जेकबाद दौरो करे मुहर्रम के हवाले से सिक्योरिटी इंतजाम जो जायज़ो वरितो उन हवाले से रिपोर्ट कर रहा सनावला बिरोही। मोहरनि जे सिलसिले में असांजा ॿ टे इश्यूज़ हूंदा आहिनि, जीअं को ॿिनि धुरनि जे विच में को झेड़ो आहे, को अहिड़ो तनाज़ो आहे त माण्हू उहो हल करे वठे। कुझु इमाम बारगाहनि जुलूसनि जे रूट जा सिक्योरिटी हूंदा आहिनि विज़िट्स, उहे सिक्योरिटी जे विज़िट करे उन हिसाब सां फिर सिक्योरिटी डिप्लॉयमेंट कई वेंदी आहे। कुझु बॉर्डर वारो जेको तव्हां ज़िक्र कयो, बॉर्डर जे लाइ असांजी पिकेट्स आहिनि, उन पिकेट्स खे हसास ॾींहंनि में वधाए छॾींदा आहियूं, स्नैप चेकिंग उन्हनि में असां कराए वठंदा आहियूं। डिफरेंट जेके बि स्टेप्स आहिनि सभु असां विज़िट कया आहिनि, इंशाल्लाह सभु स्टेप्स वठंदासीं ऐं बॉर्डर बि सिक्योर कंदासीं ऐं ड्यूटी भी डिप्लॉयमेंट प्रॉपर हूंदी थे। सिक्योरिटी के हवाले से एसएसपी साहब ताज़ो इमाम बारगाह कसरे अब्बास में विजिट किया है, उन असांखे ख़ातिरी कराई है तो इंशाअल्लाह सिक्योरिटी माह मुहर्रम हराम में बेहतरीन नमूने से बॉर्डर वाला इलाइका सैफला सीरवा या इदारन में जिथे जिथे अशरा मुहर्रम हराम थियन था ख़वातीन मर्द जन जा उन उम्मीद ॾेखारी आहे। असां भी इंशाअल्लाह पुरुमीद आहियूं तो इंतहाई खैर आफ़ियत से ही मुहर्रम हराम पंहिंजे कामयाबी तरफ अल्हम्दुलिल्लाह असां भरपूर किरदार अदा करे रहा आहियूं। अमन अमान के हवाले से असांजी कोशिश इहा हूंदी त काई भी अहिड़ी शइ न थिए ऐं असांखे भी इहा ई शइ अपील कई त तव्हां भी असां सां भरपूर अमन के हवाले से किरदार अदा कयो, असां सां ताउन कयो ऐं असां उन खे यकीन दहानी कराई त इंशाअल्लाह ताला असां अवां सां गॾु आहियूं। कैमरामैन टीम से गॾु सनावला बिरोही, धरती टीवी न्यूज़ गढ़ी खैरो।